दोस्तों असां पुॼी विया आहियूं थर जे इलाइक़े में ऐं मिठी जेको आहे असां खां 55 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे ऐं हीअ तव्हां थर जे इलाइक़नि जा ख़ूबसूरत रोड ऐं जेके भिट ते मस्जिदियूं ठहियल आहिनि वरी घर बि ठहियल आहिनि तव्हां ॾिसी सघो था। रोड साफ़ सुथिरो आहे ऐं सुबुह जा 11 थी रहिया आहिनि। असां 6 बजे निकिता हुआसीं कराची मां ऐं हींअर 11 थी रहिया आहिनि। घुमंदा फिरंदा असां 11 बजे ताईं हिते पुॻा आहियूं ऐं हींअर मिठी असां खां 55 किलोमीटर परते आहे। जुड़ भी लॻो पियो आहे। जेके घर भिट ते आहिनि इनखे थरी ज़बान में चौरा चवंदा आहिनि ऐं इहे तमामु थधा ऐं ज़बरदस्त आहिनि। हे गऊं बीठियूं आहिनि चरनि थी पियूं। मंज़र शानदार आहे, तमामु बहितरीनु आहे, वॾो मज़ो थो अचे गाॾी हलाइण में बि। ऐं तव्हां ॾिसो था तव्हांखे बि हीउ मंज़र लुभाईंदो हूंदो तमामु।